साईं मुंहिंजा झिरक जे क़दीमी शहर का तमाम प्यारो दोस्त डॉक्टर अल्ताफ़ दल जी चूंड आहे सांवल दल जो भलोड़ नज़म। चङो थियो जो जाना जुदाई भी थी वई, घणो अॻु पत्थर के पुकारे रुनासीं। घणो अॻु पत्थर के पुकारे रुनासीं, ओजागनि सां नेणनि के मारे रुनासीं। टिड़ियासीं जे गुल थी त ऋण पट अॻियां हो, रुठासीं अवां खां रुठाई रहियासीं। मिलियूं बस अवां खां मिलियूं इंतज़ारियूं, डिगियूं बेक़रारियूं अंदर में विछाए ऐं गुमनाम रस्तनि जी आधी बणियासीं। अवां जो पुछोसीं त दिलि बि चयो हो, हिते बसि घड़ी खन हू आई बि थी वई। चङो थियो जो जाना जुदाई बि थी वई। चङो थियो जो जाना जुदाई बि थी वई। जॾहिं नेण ॿूटियूं त तुंहिंजी जुदाई हीअं में चुभे थी तिखो कात बणिजी। जॾहिं नेण ॿूटियूं त तुंहिंजी जुदाई हीअं में चुभे थी तिखो कात बणिजी। अञा यादि आई अञा थी लुछाई, विछोड़ा पंहिंजी वियो औकात बणिजी। समुंड जे तरे में बुड़ासीं असां ऐं घणियूं क़ैद खाननि जूं सख़्तियूं सठियूंसीं। घणियूं क़ैद खाननि जूं सख़्तियूं सठियूंसीं, रुनासीं घणो ई ऋणनि में रुलियासीं। वियासीं दरनि ते ऐं वापसि वरियासीं। चयोसीं त तोसां के लेखा ई न आहिनि, ॾिना दर्द तो ऐं असां पे रुनासीं। मञोसीं या बसि ॿियाई बि थी वई। चङो थियो जो जाना जुदाई बि थी वई। चङो थियो जो जाना जुदाई बि थी वई।